नाज़रीन, सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग क़दर कलाम शाइर हज़रत सरदार सैयद अहमद शाह लखियारी जे उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। गादी नशीन सैयद महबूब शाह लखियारी सैयद शबीर शाह लखियारी नुमाइश जो इफ़्तिताह कयो। मेले में शरीक माण्हुनि धरती टीवी जे रिपोर्टर सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। उर्स मुबारक में जाम शुरे खां वठी साईं सरदार अहमद शाह जे हिन उर्स मुबारक ताईं मूंखे पूरा 20 साल थिया ऐं अल्हम्दुलिल्लाह हीउ जेको बि रंग आहे साईं वटि अमुन जो, भाईचारे जो, मोहबत जो रंग आहे। हिन में ज़ात पात मद भेद यानी उनखां वधीक इंसानियत खे रखियो वियो। साईं बि इन फ़िक्र सां आहे, लतीफ़ साईं जे फ़िक्र सां आहे ऐं इन 26 सालनि जे कलील अरसे में साईं अहमद शाह जे महबत जो रंग मेलो मतल ई आहे जंहिंमें असीं सभु मौजूदु आहियूं। 26 सालियानो उर्स मुबारक मल्हाए पियो वञे अक़ीदा एतिराम सां। हिते मतिलबु मल्हाकड़ो त सुठे नमूने पैमाने थींदो आहे। पर हिते सूफ़ी राग माशाल्लाह तमामु बहितरीनु आहे। सरदार अहमद शाह जी शाइरी तमामु मथी लेवल ते आहे। असीं हिते अची ईअं महसूसु कंदा आहियूं कि ॼण असांजी ईद आहे। मोमिननि जी, फ़क़ीरनि जी, सहाफ़िन जी, प्रोफेसर, डॉक्टर, दोस्त, ॿार, नंढड़ा वॾा सभिनी अॼु